अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे पुराणे दौर जा हिकिड़ियूं शयूं ॾेखारियूं था। हीअ आहे असांजे हथ में ढेरो। ऐं तव्हां जेको सिंध म्यूज़ियम या सिंधलाजी या अहिड़े अजाइब घरनि में तव्हां बिल्कुलु ॾिठा बि हूंदा तक़रीबन दोस्तनि, कने काफ़ी न बि ॾिठा हूंदा, पर असां तव्हांखे वाज़े तौर ॿुधाईंदासीं हिननि जे कमकार जे बारे में हिसाब सां त छा ही कीअं इस्तेमालु थींदो हो, छा जे कमु ईंदो हो ऐं कहिड़नि कमनि में इस्तेमालु कंदा हुआ माण्हू। ऐं हिनखे ठाहींदा ही जेको आहे असुलु ॿकियुनि जे वारनि जो आहे। ऐं जेको सो ॿकियुनि जा माना ॾास चइबो आहे ॿकियुनि जे वारनि खे, ऐं ॾास मां ठहियलु आहे। ऐं जेके दोस्त ॾास न सम्झनि त ॿकियुनि जे वारनि मां। ऐं हीअं हिनखे ठाहींदा हुआ ऐं ठाहे पोइ हिन मां जेको सो रसा रसियूं या को अहिड़ा खाई वग़ैरह ॿिया टिया अहिड़ा खुड़िजीन वग़ैरह अहिड़ा ठाहींदा ऐं तिंदियूं बि ठाहींदा हुआ हिन मां। ऐं रसनि तौर बि इस्तेमालु पंहिंजे घर जे ज़ाती रसी बि हिन मां ठाहींदा हुआ ऐं अहिड़े तरीक़े सां ही कमु आणींदा हुआ। ऐं काफ़ी पंहिंजो गुज़र सफ़र तौर बि खपाईंदा बि हुया पैसनि ते बि पुराणे दौर में। ऐं उन में ही जेको आहे ढेरो ऐं ॿकियुनि जे ॾास मां ठहंदो हुयो। ऐं उन तव्हांखे तफ़सील सां ॾसियूं था त कीअं ठहंदो आहे ऐं हिनखे कीअं इस्तेमालु कबो आहे ऐं कीअं ही कमु आणिबो आहे। ऐं हीअं हिनखे वरी वेड़ींदा वेंदा आहिनि ऐं जेको सो विचां हिनखे ही काठी ॾिनल आहे त जीअं ही बि मथां हिकिड़ी काठी आहे जीअं त ही माना पक में अचे। दोस्तो, ही असांजो पुराणे दौर जूं उहे शयूं जेके बि असांखे हथ अचनि तव्हांखे ॾेखारियूं पिया। ॾेखारणु न, सिर्फ़ु असांजो मक़सदु हिन में आहे त तव्हां हिन मां ॾिसो ऐं जेके नायाब शयूं गुज़री विया आहिनि उहे हींअर मुश्किल सां असांखे बि हथु अचनि था ऐं तमामु हिननि जे पोयां असांखे ॻोल्हा जे लाइ जेको जाखोड़ सां असां हथु कयूं था ऐं तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं छो जो नायाब थी वियूं आहिनि ऐं हिननि जे बारे में तव्हांखे वधीक ॿुधाईंदा बि रहूं था त ही हिन कमु तौरु इस्तेमालु थींदो आहे या हीअं। ऐं उन हिसाब सां ऐं नायाब शयूं आहिनि ऐं उहे तव्हांखे ॾेखारियूं था। तव्हां सिंधलाजी ॿियनि अहिड़नि माना जेको सो अजाइब घरनि में ॾिठा बि हूंदा, पर उते वाज़े तौरु तव्हांखे न मिलिया हूंदा। हीअं हिते असां तव्हांखे वाज़े तौरु कमकार ज़रिए ॿुधायूं था। इंशाल्लाह हीअ असांजो जेको चैनल वीडियो आहे ऐं सब्सक्राइब कयो, लाइक कयो, जीअं त असां तव्हांजे लाइ नवां नायाब शयूं अपलोड कंदा रहूं। महिरबानी।